अस्सी वारे ॾहाके में सिंध बलोचिस्तान जे सरहदी दंग वारनि इलाइक़नि में धाड़ेल राज ऐं अगवा इंडस्ट्री उरूज ते पहुतल हुई। ॾींहुं ॾिठे जो माण्हुनि खे अगवा करण रोज़ जो मामूल बणियल हो। DIG अब्दुल बुलो जे शहादत ऐं सिंध बलोचिस्तान जे सरहदी दंग वारनि इलाइक़नि में वॾे पैमाने ते पुलिस ऑपरेशन बाद अमन अमान बहाल थियो ऐं माण्हुनि सुख जो साह खणणु शुरू कयो। ॾहाको साल अमन अमान क़ाइमु रहण बाद हिकु दफ़ो ॿीहर हालतूं इंतिहाई संगीन थी वियूं आहिनि जो सिंध बलोचिस्तान जे सरहदी दंग वारनि इलाइक़नि में चोरियूं फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। पुलिस जे नाअहली बरक़रार रही त मुस्तक़बिल करीब में ही इलाइक़ो हिकु दफ़ो ॿीहर नोगो एरिया बणिजी वेंदो। ताज़ो कुझु ॾींहं पहिरियां पोरियत मोहम्मद असलम खोसो मज़दूरी खां वापसि थी पंहिंजे ॻोठ तरफ़ वञी रहियो हो त ॻड़ीअ थाणे जे हद जेकू मोड़ वटि राति जे राज़रनि खेसि अगवा करे वरितो। धाड़ेलनि पारां नौजवान जे बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि खां 30 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। गुरबत सबबि ॿिनि वेलनि जे मानी खां महरूम बणियल मुगवी पोरियत जो पीरसन पीउ 30 लख रुपया भुंग किथां अदा कंदो। मुगवी पोरियत जे ॿुढड़ी अमड़ ऐं संदसि वारसनि जेकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असलम पुटु जेको आहे सॼो ॾींहुं मज़ूरी करे बोझ मज़ूरी करे पियो उन खे अगवा करे साईं धाड़ेल खणी विया। असां अपील कयूं था महिरबानी करे SP DIG ताईं फौजी ताईं सभु जाते बाते असां ॿुधायूं था त महिरबानी करे असलम मोटाए ॾियूं। उन खां सवाइ असां को बि वाह कान्हे न मानी न टिकी। असां छा ईदा छा असांजे लाइ माताम घर में पियो आहे साईं। असांजो अर्ज़ु आहे धाड़ेलनि खे बि अर्ज़ु आहे महिरबानी करे पंहिंजे बचनि सदिके असांजो असलम मोटाए ॾियो। नंढा ॿार या मर्द कुराड़ी हिते सॼो ॾींहुं क़ुर खणी खणी रोए थो। औरत पंहिंजे घर जे अचे पियो रस्ते में कंहिं ज़ालमनि जे उन खे जेको अगवा कयो आहे अॼु तक उन जो कोई रस्तो न आहे। असां इंतिज़ामिया खे अपील कयूं था। असां जेको आहे DSP SP असांजा जेका इंतिज़ामिया पूरे सिंध खे असां अपील कयूं था कंहिंजे बि असांजे रज़ा ख़ातिर अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर असांजो मदद कयो वञे। इन जो अम्मा कुराड़ी क़ुर खई बीठो आहे। दुनिया में असां कुझु न ॾिठोसीं हे क़ुर पाक ॾिठो। इन जे सदके मोहम्मद असलम ग़रीब औरत खे पंहिंजे घर मोकिले जेको आहे अगवा खे आज़ादु कराए वञे। इन जा नंढा नंढा ॿार आहिनि। इन्हनि जी ईद बि असां ईअं कयोसीं ईद बि असां न कयोसीं। ईद बि असांखे ख़बर न आहे कीअं थींदो आहे। असांजा ख़ुशियुनि जा ॾींहं मातम में गुज़री विया। असां गवर्नमेंट खे असां जेको आहे न असां उन धाड़ेलनि खे भाइनि खे बि अर्ज़ु कयूं था कि जंहिंजे हथ में आहे अल्लाह जी रज़ा ख़ातिर क़ुर पाक दुनिया में कोई चीज़ न आहे सचो क़ुर पाक आहे। इन अम्मा कुराड़ी जे सदके जेको आहे असलम खे आज़ादु कयो वञे। 27 तारीख़ राति घर में अचे पियो उते उन जो अगवा थी वियो साईं। असां सभु हुकूमत खे सभु आर्मी वारनि खे अपील था कयूं। वज़ीर मुराद अली शाह बिलाल भुट्टो खे अपील था कयूं असांजी मदद कयो। असां SP DSP सॼो जेको ॿार सॼो ठुल असां घुमे असां थकी पियासीं। हिन क़ुर जे सदके महिरबानी कयो असांजो ॻाल्हि ॿुधा कयो। असांजे घर में एतिरो राति जो मानी उहो खाऊं था सुबुह जो मानी कोन्हे। असांजो सहारो इहो असलम भाई तो भुसो मज़ूरी करे सॼो ॾींहुं पंहिंजो ट्रैक्टर हलाए महिनत मज़ूरी करे पंहिंजे ॿारनि खे पेट पाले पियो। इहो ज़ालिमनि खे अपील आहे महिरबानी कयो असां दर्द ॿुधो। मुंहिंजी भाउ जिथे बि आहे उन्हनि खे महिरबानी कयो वापसि खणी अचो। घणो करे मां हुकूमत खे अर्ज़ु थो कयां महिरबानी कयो असांखे एतिरो न आहे मतिलबु असां ॻाल्हाए सघूं तव्हांजे लाइ। मूंखे दर्द में दिलि भरियो पियो आहे। हे मुंहिंजी कुराड़ी अम्मा आहे और उन जा हे धीउ अथसि उहो पुटु अथसि नंढो वाल साहिब आहे उन जो रोई रोई अखियुनि में अधो थी हाणे पाणी नथो निकिरे रत जा खून निकिरनि था अखियुनि में कोई सहारो कोन्हे। आर्मी चीफ खे असां अपील कयूं था जिते बि आहे महिरबानी कयो असां हीला वसीला असांजो भाउ वापसि कयो। मोहम्मद असलम जो मज़दूरी करे शाम जो घर ईंदो बाद वजूद में 8 बजे राति जो 9 बजे धाड़ेलनि खयो आहे। जो धाड़ेलनि खे बि अपील आहे ख़ुदा कारण असां को बि हिन ग़रीबनि मिस्किन वटि का शइ कोन्हे। को बि जाते आहे बि इन क़ुर जे सदके इहे अलाह तव्हांखे ईमान ॾींदो। तव्हांजा बचण वारा हो हे बि ग़रीब मिस्किन जो सभु पंहिंजो पोरियो करे ॿारनि खे पारींदो हो। उहो बि हे ईद टपियो आहे। ईद बि लाइ इन्हनि लाइ ईद ज़हर थी टपियो आहे। ख़ुदा कारण जिते बि आहे जो समूरनि खे अपील आहे SP हुजे DSP हुजे SHO हुजे सदर हुजे ज़मींदार हुजे ग़रीब हुजे जेको धाड़ेलनि खयो आहे उन्हनि खे बि असांजो ख़ुदा वसे क़ुर जे सदके असांजो अपील आहे असांजे असलम खे आज़ादु करणु। असलम जा नंढड़ा ॿार आहिनि बच्चा आहिनि मां रोई रोई अखियुनि खां अंधो थियो आहे। ख़ुदा वासे असलम खे आज़ादु करणु। जी अवां जेके आहे त मुगवी पोरियत मोहम्मद असलम खोसो जे वारसनि ऐं उन जे जेको आहे त पोड़ी अमर जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त राति जे राज़ननि
पोरियत नौजवान खे अगवा करे जेको आहे त 30 लाख रुपया भुंग तलब करे रहिया आहिनि ऐं जेको आहे त उनजे मगवी पोरियत जे अमड़ खे बि बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। हिननि पुलिस खाते जे आला अख़्तियारनि ऐं वस वारनि खां नौजवान जे बाज़ियाबी लाइ मदद जी अपील कई आहे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी कोसो, जेकब न्यूज़, ॻड़हي।